तालकेकोट गुलाम मोहम्मद जे ॻोठ वली मोहम्मद भुरगड़ी समेत मुख़्तलिफ़ ॿोॾ मुतासिर इलाक़नि में रोटरी क्लब कराची साउथ, रोटरी क्लब जमसाबाद ऐं अल ख़िदमत फाउंडेशन कोट गुलाम मोहम्मद पारां 2 रोज़ा फ्री मेडिकल कैंपूं मुनक़द कयूं वियूं, जंहिंमें कराची जे माहिर डॉक्टरनि बीमारियुनि में वरतल ॿोॾ मुतासिर ग़रीब मरीज़नि जो मुफ़्त इलाज ऐं मुफ़्त टेस्टूं करे मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वियूं। डिज़ास्टर जेका थियो आहे रेन वारो, उन में मीरपुर ख़ासि ते इन करे असीं फोकस कयो आहे त असीं जनरल बीमारियूं, उन में जेका पेट जूं बीमारियूं जाम आहिनि, चमड़ी जी बीमारियूं जाम आहिनि, उन सां गॾोगॾु जेका आहे मलेरिया जेको आहे, छो त पाणी आसे पासे अञा ताईं बीठो आहे, पानी जी निकासी जो अञा तक को बंदोबस्त कोन आहे। गंदे पानी की वजह से जो सैनिटेशन जिनको नहीं मिल पाती हैं प्रॉपर, उसकी वजह से उनके पेट खराब की बीमारियां जिसमें जुलाब लग जाना या फिर बच्चों को टाइफाइड हो जाना, पेट में दर्द होना, इस किस्म की बीमारियां ज़्यादा होती हैं। जी मुफ़्त दवाएं तमाम बेहतरीन ॾिनियूं, तमाम सुठियूं दवाऊं ॾिनियूं। डॉक्टर साहब जी महिरबानी आहे, जेको असां ग़रीबनि लाइ माना तमाम सुठो बंदोबस्त कयो, तमाम सुठी दवा ॾिनी आहे। असां जाम इन जा शुक्रगुज़ार आहियूं। वो असां लगायूं बोदेवाल, लोंगेवाल, 294, सिकरियाड़ी, इते असांजी टीमूं बाक़ाइदा वयूं आहिनि। उते मेडिसिन सां गॾु फ्री चेकअप भी इंशाल्लाह थींदो। कैमरामैन शाहिल ख़ासकिली सां गॾु जावेद कालरो, सन टीवी न्यूज़ कोट गुलाम मोहम्मद।